ये बई धुरियूं जेस ताईं मरी तबाह न थींदियूं न तेस ताईं ॻोठ वारनि जो सुकून बर्बाद रहंदो। अमर हाणे ही ॻोठ असांजे रहण जहिड़ो न आहे रहियो। मुंहिंजी सलाह वठ त लॾो खण हली मामा वारनि ॾे था रहूं। पुफी उते बि पंहिंजो ई घर आहे। छा बाबा असां कहिड़े ॾुखे वक़्त में साथ कोन ॾींदो? अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाणे त हे अबाणा कख बि छॾणा पवंदा। मां सोचियो हो त मुंहिंजो मोए खटोलो हितां निकिरंदो, पर न लॻे थो पियो त हाणे जीअर ई दरपदर थियणो पवंदो। अमर ओ अमर दर पदर तॾहिं थी जॾहिं ॿिए जे दर ते हली। तूं त पंहिंजे सॻे भाउ जे दर ते हलंदी आहे। ओ बा मां ऐं पिणे हे कख कोन छॾींदासीं। बाक़ी जे तोखे ऐं निमाणीअ खे वञणो आहे त पोइ तव्हांजो राज़ जाॾे वणे ताॾे वञी सुखिया रहो। अलाह न करे अबा जे तोखे कुझु थियो त जीअर ई हीअ मां मरी वेंदी। तॾहिं त चवां थो अमां त हितां निकिरी हलूं। जेकॾहिं हितां निकिरी न हलंदासीं त इहो मौलादादे अनवर मूंखे मारे विझंदा। हुननि जो जेको असां में मतिलबु हो उहो पूरो थी वियो। हाणे असांखे कुझु कोन चवंदा। तूं अजायो थो डिॼी। ईअं त तारे जी हुननि सां कहिड़ी दुश्मनी हुई जो वीचारे खे बेगुनाह मारे विधनि? निमाणी अम्मा ऐं बाबा मरंदा पर हितां न निकिरंदा। मुंहिंजी सलाह वठ सामान ठाहे त पाण हितां निकिरी हलूं। पोइ अम्मा ॼाणे त बाबो ॼाणे। वाह रे पुट वाह, सिर जे ख़ौफ़ खां माउ पीउ खे छॾियो थो वञे। ख़बर फ़कीर न रोक ढोलण खे। असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया आहियूं। बाक़ी बचा आहिनि 4 सिज सूरनि जा, इहे बि गुज़री वेंदा। तूं वञ मुंहिंजा अबा वञ, जाथे सुख सम्झे तुंहिंजे सिर जो ख़ैर हुजे तूं उते वञी रह। छा ओॾा अहिड़ा ज़ालिम कोन हूंदा? आहिनि बाबा आहिनि, पर वलीदाद वारनि सां को ख़ुदा पहुचे असां न। इन्हनि जे पाड़े में त नांग बि सुख सां रही नथा सघनि। त पोइ तूं खणी ॿुधाए बाबा असां मिसकिननि जी छा मजाल आहे? अबा तूं सच थो चए पियो। कारीगर न हीअं भर में हुजनि हा त बि एॾो ख़ौफ़ न हुजे हा जेको इन्हनि ॾाइणनि जो ख़ौफ़ आहे। अब तारे पुट जो ज़ख़्म अञा हिन सीने तां लथो ई नाहे त वरी तूं न हिननि दुश्मननि ते वर चढ़ी वञ। तोखे जाॾे वणे जाथे सुख सम्झे उते वञी रहो। अबा तूं ई तो निकिरी वञ। तूं हलियो वञ, हलियो वञ। बाक़ी असांखे छॾे ॾे असांजे हाल ते। असां निभाए चढ़ंदासीं। ओ बा मां कीअं घर छॾिया? ओ बा मुंहिंजे नंढड़े तारे ते बाबड़ा पाता। अब मुंहिंजे बचड़े ते पैर खणी पंधु कयो। अब मां उहे यादियूं कीअं छॾियां? ओए घर छॾे मां उहे यादियूं कीअं सीने मां कढी उछलिया। बस पुफी असां तोखे हिन हाल में छॾे केॾा बि कोन वेंदासीं। ढोलण हाणे जेको लिखियो हूंदो न उहो हिते ई थींदो। पर असां हिननि ॿिन्हिनि खे हिन हाल में छॾे केॾा बि कोन हलंदासीं, केॾा बि न। निमाणी अॼु ख़बर पई त तूं केॾी न प्यार कंदड़ आहीं। जेके माण्हू पाण घाणे में पीड़जनि
ओए तुझी मदद छा कंदा रही मां वञ पियो ॿियो दरतार दिलदार तूं घणो मथे हवा में उॾामी पियो पर यादि रख बाज़ खां मथे हर पखी जी उॾाम महदूद हूंदी आहे महदूद खाने में केर पीढ़ेला इन ॻाल्हि खे छॾ वटि पंहिंजो रस्तो वठी रवानो किथे वक्त खां पहिरीं तूं न पीड़जी वञी तूं असांखे छा पीड़ी ॾे तोखे शायद ख़बर न है दिलदार दरिया है ये चढ़े त पंच टोड़े रेस जे रोकण जे करे असां मुड़ी वियासीं न त घणा ॾींहं में तुंहिंजो कमु पूरो करे छॾियूं आहे शेर खान शिवा शेर सौ कितड़ मिली कयो भेट खुलियल शींहं जो शिकार नथा करे सघनि शेर खान तूं जिन खे गिदड़ तो सम्झी उहे असुल में शींहं जा शिकारी आहिनि शींहं जा तो जहिड़ा केतिरा ई शींहं वासाए सर्कस जे पिंजरनि में नचाया अॻिते हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई न त पोइ छा कंदे छा कंदुसि मां त पोइ संभाल भाड़िया बोतार जा भाड़िया बस छॾ छॾ मोर मूंखे न था छॾो न भई छॾ बस छॾियो छॾियो अचो दिलदार शेर खान जा थाणे असांजे गिचे में पिया आहिनि वठी रही सघां इजाज़त कयोसि कमु पूरो हा अकबर हाणे मूंखे बि मज़ो नथो अचे शेर खान जो बंदोबस्तु करणो पवंदो छो त दिलदार दरियाओ आहे जे चढ़े त पंच टोड़े ओए ही शेर खान मुंहिंजे अॻियां छा आहे हलिया रबो मुंहिंजी सलाह वठी यार हेॾां न वञ छो न वञा मौलाद ते अनवर अॻियां बीठा अथई इहे ते रोज़ बीठा होता हा पर अॼु ॿिन्ही जी अखि ख़राब थई इम्दाद इहे कॾहिं बि प्यार में न आहिनि होता त पोइ छा इन्हनि जे ख़ौफ़ खां मां घर वेही रहां इम्दाद जहिड़ा ॿ हथ उन्हनि खे आहिनि तहिड़ा मूंखे बि आहिनि रबू हू बद थई ऐं हथियारनि सां तूं हथें खाली बग़ैर सबब जे छोड़ंदा इम्दाद अजाए यार मुंहिंजो मथो ख़राब न कर नानवर तक्कड़ न
ॾाढो तव्हांखे सम्झाइण पर कोन मुड़ियो। होला तो जाने भाजाई इहा ॻाल्हि तो हिनखे असां ॾाढी सम्झाईसीं पर इहो निभागो रबू न पियो मुड़े। मुर्गई छोरे खे मारे त कोन आया आहियो। न भाजाई ये मड़े सिखत ॾेई आया आहियूं त जीअं हू मुड़ी वञे। न हू मुड़ंदो न तव्हां, वरी को न को नुक़सान ज़रूर कंदो। उनखे पात्र ॾाढा सुठा आया आहिनि, असुल रक्त में ॻाढ़ो आहे। हरी इहो चुगल खोरी वारो कमु कोन कंदो। पुट मञा थी त तुंहिंजे दिलि में नफ़रत वेठल आहे पर लोग म्यारी खां त तोखे वञणो पवंदो न। मूंखे माण्हुनि जी परवाह कान्हे का मां। जेकॾहिं मुंहिंजी दिलि नथी मञे त मां कोन वेंदुसि। बाक़ी हा जेकॾहिं सौट मरी पियो न त पोइ 3 ॾींहं लोक मयारी तॾहिं ते खणी वेहंदुसि। तुंहिंजे न वञण सां ॻोठ में तरह तरह जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं उहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां ईंदो। जेकी न तुंहिंजा पेर हूंदा उहे ख़बरूं त हलंदियूं न। तोसां त ॻाल्हाइण ई अजायो आहे। जेकॾहिं का सलाह ॾे त तुंहिंजा हथ मुंहिंजी ॻिचीअ में। जेकॾहिं ॾोह ॿिए कंहिंजो हूंदो त उनजो कसूर बि मुंहिंजो। ही वक़्तु बहस करण जो न आहे। ज़िद न कर पुट, तूं वञी अस्पताल मां थी अच, उते सॼो ॻोठ गॾु हूंदो। जेकॾहिं तूं न हूंदे न त हर माण्हू जो वात खुलंदो। राणी सही पई चवे, घर जा मसला घर में रहण ॾे। लोक मायारी खां तोखे ॿाहिरि सोट ऐं चाचे सां वॾी फिक्र आहे तव्हांखे सौट जी। वञा थो हाणे। जेकॾहिं घर में वेठो रहियुसि न त तव्हांजी इहा ॻाढ़ी ख़तम ई कोन थींदी। पुट बि त तोखे पैसा आणे ॾियां, थी सघे त तोखे ज़रूरत पइजी वञे। अहिड़े वक़्त ते खीसे में पैसा हूंदा न त कमु अची वेंदा। वञ हाणे वञ मां, जल्दी वञ पैसा खणी अच। खणी थी अचां। सोट तोखे हिते न अचणु घुरिबो। तोखे ख़बर बि आहे जानू तोखे मूंखे ॾिठो त ज़िंदा कोन छॾींदो। मारिया, हिन ज़िंदगी खां त हाणे मौत बहितर आहे। सोट हाणे असांखे इहा ई ज़िंदगी जीअणी पवंदी। तूं को सुठो रिश्तो ॾिसी शादी करे छॾ। मूंखे छॾे ॾे मुंहिंजे हाल ते। फिक्र मूंखे पंहिंजो न आहे सौट, मां त तुंहिंजे बारे में सोचां पियो। हिकु 80 साल जे पोड़े सां तुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। मां हिन सां ख़ुशि आहियां। तूं हाणे हितां निकिरी वञ, इन खां अॻु में जो जानू अची वञे। ऐं हा वरी हेॾे न अचिजां। तुंहिंजो घर ही न मारिया, पर मुंहिंजी दिलि में आहे। मूंखे हाणे सोट विसारे छॾ। मां हाणे तुंहिंजी कॾहिं बि न थींदसि। मुंहिंजो हाणे ही घर आहे। पर सौट हिन वक़्तु हितां निकिरी वञ। मूंते महिरबानी कर। पर मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। मूंखे जीअं टाइम मिलियो मां तुंहिंजे घर ईंदसि। पोइ तोखे जेको चवणो आहे तूं उते चइजां, पर महिरबानी कर हींअर हितां निकिरी वञ। न मारिया न, मां न वेंदुसि। सोट ॻाल्हि सम्झण जी कर, तूं वञ हितां। हया शर्म नथो अचे। आओ घर मां निकिरा तो तूं चाचे हिन सौट खे यार पालो थी नथी। हा तूं जेको ॾिठो उहो अखियुनि जो धोखो, अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। बस कर हाणे। अखियुनि जो धोखो थी चई तूं। अखियुनि जो धोखो थो चए कंदो। हा जॾहिं ज़िंदा बचे न पोइ तूं मूंखे भले धोखे ॾियण जी कोशिशि कंदा। बेशर्मी हिनखे ज़िंदा न छॾींदो मां। जानू जिन अथई जिन। जंहिंजे पोयां पए हुनखे मारे जा खर तोखे चयो न मां खां ॿिया जानू जिन खे न विहारी आहे। जानू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, ईअं कुझु न आहे। तूं ईअं न कर। छा न कयां? छा न कयां? हा अखि ॾिठो त वञा, अञा कुझु न कर, कुझु न कर। कॾहिं नथी बेगर ॾिठो त रही रहा। अखियूं पर रही छो ॾिठा जॾहिं था त बाबा बि रही सर कढी वेठा यानी। जानू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जानू। असां पाण में हिकु नाहियूं तॾहिं ही सभु कुझु थिए पियो।
तव्हां ॿिन्ही जे विच में नफ़रत न हुजे हा न त जवाब में असां बि को न को कदम खणी सघूं पिया। बाबा मुंहिंजे पलांद करण जी कंहिंखे बि ज़रूरत न आहे। जॾहिं मन पाण में सघ सम्झी न त पंहिंजो पलांद पाण कंदुसि। रोज़ पियो ईअं कुट बे पुट सौट रही भाउ हिक ॿिए जी ताक़त हूंदा आहिनि ताक़त। तूं पंहिंजी ताक़त विञाए वेठो आहीं। अदा हिन वक़्तु इनखे आराम करण ॾियो, ये ॻाल्हियूं पोइ बि थी सघनि थियूं। अम्मा चाचा सही पियो चवे। सौट खे धक लॻाए अखियूं मुंहिंजूं बि रत थियूं छॾनि। एॾो जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजे लाइ हियां फाटे पियो न त छेड़ो जो ॿुधो हुई लही पई हा मैदान में। पलांद पुराणा नाहिन थींदा सौट, कॾहिं बि थी सघनि था। रुगो तूं पंहिंजा पेर सुधार। बस हाणे बस छॾ खणी हिननि ॻाल्हियुनि खे। हा मुंहिंजी राणी, तुंहिंजे करे मूं माठ कई। ॿियो हुकुम? बाबू जे करे तूं मुंहिंजो खून आहीं, मुंहिंजो रतु आहीं। पोइ हिन घर खे कड़ो कड़ो थियण खां बचाए। जेकॾहिं तूं पंहिंजे सौट जी नफ़रत ख़तम न कई न त पोइ मुंहिंजो मुल मुंहुं ॾिसंदे। हाणे मां तव्हां ॿिन्ही खे वधीक कमज़ोर ॾिसणु नथो चाहियां।